अवां खे अपडेट कंदासीं लाहौर मां, जिते एहतजाज कयो पियो वञे इमरान ख़ान ते हमले ख़िलाफ़। लाहौर में पीटीआई कारकुन रोडनि ते निकिरी आया आहिनि। लाहौर में गवर्नर हाउस ॿाहिरां पीटीआई कारकुन एहतजाज करे रहिया आहिनि। भञ ड्राह कई पई वञे। पीटीआई कारकुननि पारां गवर्नर हाउस जा दरवाज़ा भञण जी बि कोशिश कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर ख़ुदाबख्श ॼण। जी ख़ुदाबख्श, अपडेट कजो। जी, पीटीआई चेयरमैन इमरान खान ते थियल कल्ह के हमले खां पोइ अॼु जेको आहे पीटीआई जे मर्कज़ तरफ़ां इहो एहतजाज जो ऐलान कयो वियो हो, जेको 3 बजे खां वठी शुरू कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु पूरे पाकिस्तान समेत लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज हली रहियो आहे। एहतजाजी जेके मुज़ाहिरीन आहिनि, जेको आहे उहे लाहौर जे गवर्नर हाउस जे दरवाज़े जे अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि ऐं उहे दरवाज़नि खे तोड़ण जी बि कोशिश करे रहिया हुआ। जॾहिं त लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कलमा चौक में बि एहतजाज थी रहियो आहे, जिते मुज़ाहिरीन टायर जेको आहे सारे रोड खे ब्लॉक कयो वेठा आहिनि। अहिड़े तरीक़े सां लाहौर जा ॿिया इलाइक़ा ठोकर नियाज़ बेग, भट्ठा चौक, बेदिया रोड ऐं बाबू साबू इंटरचेंज वटि जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जेको आहे सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि ऐं उहे हिकु मुतालबो करे रहिया आहिनि त इमरान खान ते थियल हमले जे पोयां जेके माण्हू आहिनि, जेके साज़िशी अनासर आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं इमरान खान जिन माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि, जंहिंमें वज़ीर आज़म आहे, वज़ीर दाख़िला आहे ऐं हिकु हाज़िर सर्विस ऑफिसर आहे, उन्हनि खे पंहिंजे उहिदनि तां जेको आहे हटायो वञे। तो एहतजाज हिन वक़्त ताईं जारी आहे। इन सां गॾोगॾु पीटीआई जो हिकिड़ो मर्कज़ी सतह जो इजलास इमरान खान जी सदारत में थियो आहे, जेको हींअर ख़तमु थियो आहे ऐं कुझु देरि खां पोइ इमरान खान पंहिंजे ख़िताब में आईंदा जे लाहे अमल जो ऐलान बि कंदो। जी ख़ुदाबख्श, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।